उम्मीद है सब खुश हूंदव खैरियत सां हूंदव। अॼु मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे 16। एल्बम तमामु सुठो आहे। हिन में जेके 4 या 5 गीत आहिनि हिन वक़्तु माण्हू दिलि सां ॿुधनि था ऐं उहे टॉप ते हलण वारा गीत आहिनि ऐं अव्हां बि ॿुधा हूंदा। हीउ एल्बम तमामु सुठो आहे। गीत जा ॿोल आहिनि कुझनि जा दिलि अञा बि चवे थी कंहिंसां प्यार कयां। तमामु बहितरीनु गीत आहे ऐं हिन एल्बम जी सिलेक्शनकार जेको आहे मीर मोहम्मद अब्बासी साहब आहे। एल्बम तमामु बहितरीनु आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं, तव्हांखे ख़बर पवंदी सॼो एल्बम कीअं आहे, कहिड़ा गाना अथसि। ऐं अव्हां दोस्तनि खे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में अव्हांखे ॿुधाईंदासीं गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा कहिड़ा गीत भला आहिनि ऐं उनखां पोइ दोस्तनि जा कमेंट्स शामिलु कंदासीं। उनखां पोइ अव्हांखे वीडियो में जेका ॻाल्हि आहे सॼी ॿुधाईंदासीं। हिन एल्बम में जेको कमेंट्स कई आहे वहीद भाउ लिखियो आहे नाइस वीडियो ऐं शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस एल्बम। सैयद आसिफ अली शाह भाउ लिखियो आहे मुख़्तियार शीदी जो एल्बम 16 प्लीज़ अपलोड। साईं तव्हांजी फरमाइश ते एल्बम अची वियो आहे ऐं हिन में अव्हांखे ॿुधाईंदासीं कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं ॿिए दोस्त जा कमेंट्स आहिनि। उनखां पोइ वहीद भाउ लिखियो आहे सॉन्ग्स VIP ऐं खोड़ सारियूं दिलूं। वॾी महिरबानी वहीद भाउ। उनखां पोइ ॿियो दोस्त आहे हिकिड़ो ख़ासि कमेंट्स आहे। वहीद भाउ लिखियो आहे VIP वीडियो ऐं हेठों नओं दोस्त आहे उन लिखियो आहे पंहिंजो नालो इलावलदीन शाहाणो साहब लिखियो आहे पंहिंजो नालो ऐं पंहिंजो एड्रेस बोला खान सिंध। वॾी महिरबानी दोस्त, अव्हां कमेंट्स कई, अव्हांजी कमेंट्स असां शामिलु कई आहे। ऐं हाणे हलंदासीं हिन मुख़्तियार शीदी एल्बम जी तरफ़ त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। पहिरियों गीत लिखियो आहे मीर मोहम्मद अब्बासी साहब। गीत जा ॿोल तमामु सुठड़ा आहिनि ऐं हीउ गीत तमामु घणो हलंदो बि आहे। गीत जा ॿोल आहिनि मां त बीड़ी बि कॾहिं कोन पीती तुंहिंजे सूरनि कयो त शराबी आहे। अव्हां त गीत ॿुधो ई हूंदो। ऐं उनखां पोइ ॿियो गीत आहे, ॿियो गीत लिखियो आहे आजिज़ साहब लिखियो आहे। गीत जा ॿोल आहिनि भला ॾींहं हूंदा। उनखां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब जो गीत आहे असां ईद पढ़ीसीं ऐं उनखां पोइ आहे यार मोहम्मद जो गीत आहे। हीउ गीत तमामु मशहूरु आहे, हिन वक़्तु बि माण्हू ॿुधनि था। तूं खिल मुंहिंजो ख़ैरु आहे। अव्हां त ॿुधो ई हूंदो गीत। ऐं काफ़ी दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे एल्बम जी ख़बर न हूंदी आहे त हीउ एल्बम कहिड़ो हुयो। गीत त खणी ॿुधोसीं त एल्बम कहिड़ो हुयो। ऐं उनखां पोइ ॿियो गीत आहे शाहनवाज़ जो गीत आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई ॾुख हेॾा खयूं थो वतां। उनखां पोइ आहे कादिर बख़्श जो कलाम आहे। गीत जा ॿोल आहिनि दिलि वांदी आहे बिल्कुलु दिलि वांदी आहे कोई वठण वारो अचे। ऐं उनखां पोइ ॿियो गीत आहे हबीबुल्लाह जो। गीत जा ॿोल तमामु सुठा आहिनि ऐं गीत मशहूरु बि आहे दिलि अञा बि चवे थी कंहिंसां प्यार कयां। तमामु सुठो गीत आहे। उनखां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे माण्हू चवनि था। गीत जा ॿोल आहिनि ऐं उनखां पोइ आख़िरी गीत आहे जमील साहब जो। गीत जा ॿोल आहिनि जंहिं माण्हूअ खे असां चाहियोसीं। एल्बम कंप्लीट थी चुको। अव्हांखे दोस्तो वीडियो कीअं लॻो? वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कंदा। असां मिड़ई थोरो कमु रखियो आहे मालूमात जे हिसाब सां। ठीकु आहे दोस्तों, इंशाल्लाह।